नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त नेशनल हाईवे जे ॿिन्ही रोडनि जे विच में ॿिन्ही पासनि ते थियल गैर क़ानूनी कब्ज़ा हटाया विया। इन मौक़े ते डायरेक्टर नेशनल हाईवे सिंध रसूल बख्श मला, एसी मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, नेशनल हाईवे जे डिप्टी डायरेक्टर जावेद अरबाब, DSP मोटरवे सदरुद्दीन टालपुर, इंस्पेक्टर असलम खोसो, इंस्पेक्टर इश्तियाक अहमद ऐं ॿियो अमलो साण करे रोड जे ॿिन्ही पासनि खां गैर क़ानूनी थियल कब्ज़ा जंहिंमें भाॼियुनि फ्रूट जा रेड़ा ऐं गोश्त पकोड़नि जा दुकान हटाया विया। हाईवे जे ॿिन्ही रोडनि जे विच खे साफ़ कयो वियो। इन मौक़े ते एसी अब्दुल मजीद ज़हरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हाईवे जे आला ऑफिसरनि जे हुकम ते थियल कब्ज़ा हटाया आहिनि। जेकॾहिं केर बि वापसि इंक्रोचमेंट जी खिलाफ़ वर्जी कंदो त उन जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। डायरेक्टर नेशनल हाईवे सिंध रसूल बख्श मला चयो त रोड जे विच खां 66 फुट जे पासनि खां साफ़ कंदासीं जीअं अवाम खे का बि मुश्किलात पेश न अचे। शुरुआत असां कई आहे मीडियन असां ख़ाली करायो। तव्हां ॾिठो पाण मुकमिल तौर ते ख़ाली थी चुको आहे। मीडियन ते हितां यूटर्न डेवलप थींदो। उन खां अलावा पूरो मीडियन में असां कन्वर्ट कराईंदासीं नेशनल हाईवे अथॉरिटी जे ताउन। उन खां अलावा सेकेंड फेज़ में हीअ असांजो फर्स्ट फेज़ हुयो। सेकेंड फेज़ में जीअं ई यूटर्न जो कमु स्टार्ट थींदो त असां ही साइड में शोल्डर में जेको आहे ॿई पासा शोल्डर जेको आहे हाईवे जा उहे ॿई असां रिमूव कराईंदासीं। उतां बि इंक्रोचमेंट रिमूव कराईंदासीं। उन्हनि खे अॼु असां नोटिस ॾींदासीं ऐं जीअं ई नोटिस जो टाइम पूरो थींदो त हेॾां यूटर्न जो कमु स्टार्ट थींदो ऐं हितां जी शोल्डर में असां क्लियर कराईंदासीं रोड जे सेंटर खां। यूटर्न ते ॾिसो था कब्ज़ा हिकिड़ो लुक ख़राबु थिए लॻो। माण्हुनि जो उतो अचणु वञणु एक्सीडेंट उन खां बचाइण जे लाइ सिर्फ़ु ही ख़ैबर जो न आहे, खंडू जो बि तव्हां ॾिसंदा खंडू ते कमु जारी आहे। उहो यूटर्न असां हुनखे बहितरी करे प्लांटेशन तव्हां सभिनी दोस्तनि यार घुराए प्लांटेशन कराए करे जीअं तव्हांजी ब्यूटी आहे, माण्हुनि जी बि सेविंग थिए। हा, बाक़ी जेको तव्हां एक्सीडेंट जी ॻाल्हि कयो उन में ज़ाहिर आहे मोटरवे असीं तव्हां सां हर वक़्तु गॾु आहियूं। माण्हुनि खे बि घुरिजे त कोऑपरेट कनि। हालांकि रंग तरफ़ां वञण जी ज़रूरत न आहे। इन खे थोरो सां अॻिते खणी वेंदासीं त जीअं बहितर नमूने सां ट्रांसपोर्ट हली सघे, माण्हुनि खे बि सहूलियत मिली सघे ऐं एक्सीडेंट वग़ैरह खां बची सघे। जेको इहो आहे त हीअ जेका असांजी पंहिंजो पेडिस्ट्रियन ब्रिज आहे इन खे बि असीं सवलो कराईंदासीं सिधो कराईंदासीं। विच में हिकिड़ो स्पेस ज़रूरु ॾींदासीं त माण्हू जीअं अची वञी सघंदासीं। जॾहिं ॻाल्हि तव्हांखे चयमि त विचां हिकिड़ो स्पेस ॾींदासीं हो त उहो सिर्फ़ु माण्हुनि जे हलण जे लाइ, ईअं न त कब्ज़ा या ॿियो इन जे लाइ न, माज़ूर माण्हुनि जे लाइ बिल्कुलु असांजे ज़हन में आहे सही शइ। ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ॾिसो न 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर जा जेके माना यूटर्न आहिनि माण्हू उते बि हलनि था। पर बिल्कुलु इहा शइ कंसीडर रखे बि मेन आहे सभिनी जे अलावा पब्लिक जे इंट्रस्ट में आहे त पब्लिक जो बचाव थिए, हरू भरो गैर ज़रूरी एक्सीडेंट न थिए। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे सभई कोऑपरेशन करियो ऐं सभिनी जो नेशनल हाईवे अथॉरिटी जे ऑफिसर सां अॼु हुनजो फ्रूटफुल हिकिड़ो नतीजो निकितो प्रैक्टिकली। रोड जे विच में जेको असांखे प्लांटेशन कराइणी फॉरेस्ट डिपार्टमेंट जी तरफ़ां कब्ज़ो इलाही वधी वियो ऐं साइडुनि खां बि इलाही, त इन करे असां माण्हुनि खे टाइम ॾिनो। काफ़ी माण्हू कोऑपरेट कयो, लोकल माण्हू उन्हनि पाण उथी जेके न उथिया उन्हनि खे असां आस पास पंहिंजी मर्ज़ी सां उथी वञनि। जीअं असांखे का ज़बरदस्ती असांखे करण जी ज़रूरत कान्हे, पाणी पंहिंजो उथी वञनि। असांखे हिते यूटर्न्स जा कमु करणा आहिनि। असांखे हिते एक्सीडेंट जेके एक्सीडेंट थींदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ औकात में उन्हनि खां बि असांखे बचाइणो आहे माण्हुनि खे। इहो असांजो इंशाल्लाह इहो अॻियां फ्यूचर में हलंदो रहंदो ऐं टाइम बि हलंदो रहंदो। सर ही जेको साम्हूं कंसिडरेशन ऑलरेडी डिस्कस थी वियो असांजे नेशनल हाईवे अथॉरिटी जे ऑफिसर सां असांखे थी चुको आहे। इन यूटर्न खे इंशाल्लाह असां हिते अॻियां खणी वेंदासीं त जीअं इहा जेका मिसहेप आहे या थियनि थिया रोज़ानी जेका या वायलेशन थिए थी उहा इनखे कंट्रोल करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।